गुंडागर्दी बंद करो, दादागिरी बंद करो, अस्पताल से हमले बंद करो, अस्पताल से हमले, अस्पताल से हमले। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सीरिया सुजाग न्यूज़ वन नहीं आया वज़ीर उनड़ सकरंड मां खबर शामिल कयूं था। ज़ीशान सुमरो जी डॉक्टर नहीं पैरामेडिकल पीएमए पारा गुज़िरियल रात डॉक्टरन ते तशद्दुद करण खिलाफ एमएस डॉक्टर नसीर अहमद मेमन, डॉक्टर मज़हर ज़रदारी, डॉक्टर गुलाम मुस्तफ़ा, मुख्तासिर डॉक्टर अली रज़ा बिरोई, पैरामेडिकल जा अगवान उस्ताद इमदाद उमरानी, जिला सदर माशूक अली जतोई, यूनियन सदर सैयद वली मोहम्मद शाह, जिला नायब सदर अली हसन उनड़, सूबाई अगवान खान मोहम्मद जमाली, नायब सदर यूनिट सदर वाहिद बख्श परियार नालका अस्पताल खां प्रेस क्लब सकण ताईं एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो। उन मौके ते अॻवाननि मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त जेकॾहिं पुलिस 2 ॾींहंनि जे अंदरि डॉक्टरनि ते हमलो कंदड़ जवाबदार गिरफ़्तार न कयो त पूरे सिंध जे अस्पतालनि में एमरजेंसी ओपीडी ऐं पोलियो जो बाइकाट कयो वेंदो। सुजाग न्यूज़ वन में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो सुजाग न्यूज़ वन। असां पाकिस्तान पैरामेडिकल स्टाफ RP 2076 जे तरफ़ां ऐं डॉक्टर पैरामेडिक्स जे तहत जे तरफ़ां जेको सकरन में वाक़ियो थियो आहे उन जी परज़ोर मज़म्मत कयूं था। ऐं मां एज़ ए ज़िले सदर SDM साहब सां हींअर मुलाक़ात थी आहे, उनखे 2 ॾींहं असां ॾिना आहिनि त हिन जेका असां सां कार्रवाई कई आहे आसिफ़ मंशी असांजे डॉक्टर साहब सां, उन ते FIR थी वई आहे, उनखे गिरफ़्तार कयो वञे। गिरफ़्तार करण न हुअण जी सूरत में असां जेको एहतिजाज जो दायरो आहे पूरे सिंध में कंदासीं। आसिफ़ मंशी नशे जी हालत में आयो आहे अस्पताल में पंहिंजी नंढी धीउ खे खणी, उनखे सभु सर्विसिस प्रोवाइड करण जे बावजूद बि उन उते गुंडागर्दी शुरू कई आहे, जेको आहे सामान भञणु शुरू कयईं, हॉस्पिटल खे भञणु शुरू कयो, स्टाफ सां बदतमीज़ी गारियूं ॾियणु शुरू कयईं, मूंखे जेको आहे गारियूं ॾियणु शुरू कयूं, धक बि आहियूं। इवन इन जे दौरान उनखे पाण खे बि धक लॻो आहे, उनजो इल्ज़ाम बि हू डॉक्टर ऐं MS ते पियो हणे त उनखे बि असां धक हया आहिनि कुआड़ियुनि जा। असांजो मुतालबो आहे त अहिड़ी गुंडागर्दी खे अस्पतालुनि मां बंदि कयो वञे। OPD बंदि आहे, OPD एमरजेंसी ड्रामा असांजो जीअं त सॼो ड्रामा भॻो पियो आहे, इन करे असां ॿाहिरि मैदान ते बि असां रखी सामान वग़ैरह रखी डॉक्टर ते ॿाहिरि असां पंहिंजी सर्विस ॾियूं पिया मरीज़नि खे। ऐं OT बि हींअर बि असां सीज़र हिकिड़ो इमरजेंसी में आयो, असां सीज़र OT बि असां बंदि न कई आहे, OT बि असांजी हले पई। जंहिं वक़्तु बि आयो आहे उन वक़्तु पैरामेडिकल ऐं डॉक्टर जे मथां हथु कयूं अथसि ऐं गारगन कयो अथसि, दहशतगर्दी थो फैलाए। मां इनखे माना इंतहा हिकिड़ा घटिया लफ़्ज़ में थो चवां त तूं GSN जो कीअं थियो आहीं, पंहिंजनि बचनि सां गॾु थो अचे। असां माना इहा हिन ॻाल्हि जी मूंखे शर्म थो थिए त भई तूं नशे जे हालत में अस्पताल में थो अची, छाजे करे थो अची, ऐं अस्पताल ॿार बचाउनि सां गॾु आहिनि, उन हूंदे बि गारगन ते विहणु शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे। ऐं इंशाअल्लाह ताला असां जेको आहे जेसीं गिरफ़्तार न थींदो असां OPD बंदि कंदासीं, असां ज़िलो बंदि कंदासीं, पंहिंजो सिंध लेवल ते बि सभु अस्पतालूं बंदि कंदासीं।